ऐं तव्हांखे आगाह कयूं त बरसात सबब हैदराबाद डिवीज़न जे बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि चिड़ी सूरत हाल। वॾो वज़ीर मुराद अली शाह हैदराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे दौरे लाइ रवानो थी वियो आहे। वॾो वज़ीर ठठो सिजावल तनो मोहम्मद ख़ान हैदराबाद जो अॼु दौरो करे मुतासिरनि सां मुलाक़ातूं कंदो। मुराद अली शाह जो चवणु आहे त असां ॿोॾि मुतासिरनि जी बाइज़त सदन घरनि ताईं वापसी सुकून सां करणु चाहियूं था ऐं तेसिताईं सुकून सां न वेहंदासीं। ॼाणा थो त हिन वक़्तु मुतासिर ॾुखियाईनि जो शिकार आहिनि। मसइला हल करण जी सिंध हुकूमत कोशिश करे पई। वॾो वज़ीर अॼु ठठो सिजावल तनो मोहम्मद ख़ान ऐं इम्कानी तौर शायदि बदीन जो बि दौरो कंदो। तफ़सील मालूम कयूं था दोदो चांडियो खां। दोदो वधीक आगाह कजो। सिंध जो वॾो वज़ीर अॼु जेको आहे उहो जेको हीउ खाॿो पासो दरिया जो आहे जंहिं ते ॿोॾि आई आहे जिन जिन ज़िलनि में उन्हनि जे दौरे ते निकितो आहे। ठठे खां दौरो करे वॾो वज़ीर सिजावल वेंदो, सिजावल खां बदीन खां पोइ तनो मोहम्मद ख़ान ऐं हैदराबाद ईंदो ऐं इन इलाइक़नि में जेका ॿोॾि जी सूरत हाल आहे उनजो जाइज़ो वठिणो वॾो वज़ीर निकिरी चुको आहे। इन इलाइक़नि जे दौरनि ते वॾे वज़ीर खां हिते जेको सूबाई उतां इलाइक़े जा MPs आहिनि उन्हनि ख़ासि तौर इहा बि घुर कई हुई त हू बदीन ऐं मीरपुखास ऐं उमरकोट जा जेके विच वारा ॿुॾल इलाइक़ा आहिनि जिते सभ खां वॾो पाणी बीठल आहे कांगड़ ताईं उते अचनि, पर उते बि अञा ताईं जेको आहे उहो वॾे वज़ीर शेड्यूल में शामिल आहे। पर इहो आहे त बदीन सिटी ताईं वॾो वज़ीर वेंदो, उते हिकिड़ी मीटिंग कंदो इरिगेशन जे हवाले सां। उनखां पोइ उतां खां तने मोहम्मद ख़ान वेंदो ऐं वापसि हैदराबाद खां पोइ वॾो वज़ीर जेको आहे उहो दादू जेको आहे उहो हैदराबाद राति रही वरी दादू जेको आहे उते वञी सूरत हाल जो जाइज़ो वठंदो। हिन वक़्तु वॾो वज़ीर इन्हनि जेके लाल सिंध जा ज़िला आहिनि उन्हनि जे दौरे ते जेको आहे उहो निकिरी चुको आहे। ठीकु आहे। वॾे वज़ीर जे इन शेड्यूल में उमरकोट मीरपुर ख़ासि या बदीन शामिल आहिनि। इन इलाइक़नि में ॿोॾि जो पाणी हिन वक़्तु वॾी मिक़दार में बीठल आहे। वॾो वज़ीर अॼु ठठो सिजावल तनो मोहम्मद ख़ान जो दौरो कंदो। वॾो वज़ीर हैदराबाद में तरसण खां पोइ दादू तरफ़ बि वेंदो। आगाह कयो मूंखे त वॾो वज़ीर मुराद अली शाह हैदराबाद डिवीज़न जे अॼु कुझु ज़िलनि जो दौरो करे रहियो आहे। ठठो सिजावल तनो मोहम्मद ख़ान ऐं हैदराबाद में अॼु दौरो करण खां पोइ दादू तरफ़ उन जी दौरे में इहो इलाइक़ो शामिल आहे। पर बदीन मीरपुर ख़ासि उमरकोट जिते LBOD पुराण ढोरे ऐं हाकड़े ढोरे में मुसलसल चार सबब हिन वक़्तु वॾे पैमाने ते ॿोॾि वारी सूरत हाल आहे। अञा ताईं उन्हनि इलाइक़नि जो दौरो वॾे वज़ीर जे शेड्यूल में शामिल नाहे। मुराद अली शाह जो चवणु आहे त ॼाणूं था त हिन वक़्तु माण्हू मुतासिर आहिनि, ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया, पर सिंध हुकूमत मसइला हल करण जी भरपूर कोशिश करे पई।